मौलाना मुजीबुर रहमान जा बयान बुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं सदको फ़ितर कंहिंखे ॾियणु खपे? साईं सदको फ़ितर जेको आहे मुस्तहिक़ माण्हुनि खे ॾियो, मुस्तहिक़ माण्हुनि खे सदको फ़ितर ॾियो। तव्हांजे रिश्तेदारनि जे अंदरि जेकॾहिं को ग़रीब आहिनि, हा साईं ग़रीब आहिनि, जेके मच्छी मानी खाइण जे लाइक़ु आहिनि बि न, ऐं जंहिंखे तव्हांखे ख़बर आहे त यार हिननि खे जेको आहे न ईद जे सौदे जे तरह बि पैसा न आहिनि, साईं उन्हनि खे जेको आहे सदको फ़ितर ॾियो। पर जेकॾहिं रिश्तेदारनि जे अंदरि जेको आहे नज़र नथा अचनि त मां हिकिड़ो तव्हांखे जेको आहे ख़ानदानी क़िस्म जेको आहे मशवरो ॾियां थो, मस्जिद जे पेशमाम खे ॾेई छॾियो। साईं अल्लाह जे घर में वेठो आहे, मूंखे कंहिं क़िस्म जी ज़रूरत न आहे, मां पंहिंजे लाइ मथां जेको साथी असांखे घटि सम्झंदा आहिनि, अलाए साईं खे जेकी आहे पाण ज़रूरत आहे। जेकॾहिं मां तव्हां सां ॻाल्हि थो कयां, मूंखे अगरि कंहिं ॾिनो बि सही न, मां तव्हांजे ज़रिए सां ॿिए कंहिंखे ॾियणु चाहींदुमि। पर मां अक्सर ॾिसां थो हिते अलहमदुलिल्लाह मां वटि त पंहिंजो गंज आहे, साईं ॿियूं मस्जिदूं आहिनि, उहो पेशमाम ग़रीब जेको आहे महीनो पूरी तरह बि पढ़ाईंदा आहिनि न, पोइ पेशमाम खे सिर्फ़ु 2000 रुपया ॾींदा आहिनि। त पोइ बहितर आहे जिते तव्हां पेशमाम खे जेको आहे न तरावी जेको आहे पूरे महीने जा 2000 ॾियो था, पोइ तव्हां में मिली करे जेको फितरो थिए थो उन ग़रीब पेशमाम जेको तरावी वारे खे ॾेई छॾियो। बहितर उहा त जेको राति जो आज़ान उथारे थो न रोज़े ते, उथो मोमिनो रोज़ा रखो, आहे न साईं? साईं हर मस्जिद में हूंदो आहे न, चवंदा न उथो मोमिनो रोज़ा रखो, पोइ उलमा लिखनि था इन खे ग़रीब खे ॾेई छॾियोसि। असांजो मोज़न बि अलहमदुलिल्लाह जेको टाइट आहे, पैसे वारो आहे। साईं हिन ॻाल्हि मां कतन जेको आहे ईअं मालूम न कजो त पोइ साईं पंहिंजे तरफ़ माइल करे थो, अलाए साईं चए थो असांखे जेको आहे सदको फ़ितर ॾियो या मोज़न साहिब खे ॾियो। असांखे मां ॻाल्हि इहा पहुचायां थो, असांजे सिंध जे अंदरि पेशमामनि जो क़दुरु जेको आहे किथे बि न आहे, हाफ़िज़नि जो क़दुरु जेको आहे किथे बि न आहे। इन जे करे मां चवां थो त इहो जेको आहे पंहिंजो सदको जेको आहे फ़ितर आहे न, इहो उन जेको आहे उन पेशमामनि खे ॾेई छॾियो ऐं मोज़ननि खे ॾेई छॾियो। जेकॾहिं पेशमा मोज़न बिल्कुलु सही आहिनि न, पोइ साईं ग़रीबनि खे ॾिसो, पाड़े जे अंदरि ग़रीब आहिनि न, उन्हनि खे ॾेई छॾियो। मिसकिन खे कपिड़ा पाइण जे लाइ न आहिनि, जेकॾहिं हाणे ई करणु चाहियो था कंहिं कपिड़ा वठी ॾियणु, तमामु बहितर जेको आहे उहो इनाम आहे, यतीमनि खे कपिड़ा वठी ॾियो। ऐं जेकॾहिं अलाह ताला अञा जेको गंज ॾिनो आहे न, यतीमनि खे कपिड़ा पारायो, छा थींदो साईं? अलाह ताला इन जे बदौलत जन्नत जो लिबास पाराईंदो। साईं बहितर आहे न आहे? दुनिया जी ड्रेस घणे में मिलंदी आहे? नंढे ॿार जी 1000 रुपयो खाईंदी न, 500 सिलाई ॿुधो 1500, इन 1500 जे करे अलाह ताला जन्नत जो लिबास पाराए। छा था सम्झो साईं? ॻाल्हि बहितर आहे न साईं? साईं सभु ॻाल्हायो, मां बाद में सम्झंदो आहियां, तव्हां सभु ॻाल्हाईंदो पोइ मां सम्झंदुमि। हा हाणे तव्हां ॻाल्हि सम्झायो ऐं हाणे यतीमनि खे ड्रेसूं वठी ॾींदव इनशाअल्लाह। जंहिंखे वसीयत आहे साईं, पैसा छा आहे 1500 रुपया, वञी करे रिसर्च कयो पाड़े जे अंदरि केरु आहे असांजे पाड़े जे अंदरि यतीम,